स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। अध्याय चौथों हाणे असां 25 श्लोक पूरा कया आहिनि ऐं 26 जो अधु कयो। असांजो हाणे टॉपिक आहे यज्ञ, यज्ञ या उनखे हवन बि चवंदा आहिनि। हवन में ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हिकु त असां आहुति विझंदा आहियूं ऐं पोइ कुंड मां बाहि निकिरंदी आहे। हाणे बाहि छाजे लाइ खपेनि? छाकाणि हिमालय में जॾहिं गुरुकुल में ॿार रहंदा हुया गुरुअ वटि, त उते एतिरी थधि हुई त कुंड खां सवाइ ऐं बाहि खां सवाइ उहो रही न सघंदा हुया। त उन्हनि खे बाहि माना परमात्मा जो रूप। परमात्मा असांखे जीअं बग़ैर परमात्मा खां जीवन न आहे, तीअं हिमालय में बग़ैर बाहि खां, फायर खां, हीट खां लाइफ ई कोन्हे। त सिंधी अग्नीअ खे बि पंहिंजी देवता मञींदा आहिनि ऐं जल खे बि पंहिंजी देवता मञींदा आहिनि। त जेका बाहि निकिरंदी आहे उहा असांखे खपे। एक्चुअली हीट असांखे खपे, पर उहा कीअं मिलंदी? जेसि ताईं असां आहुति न विझंदासीं असांखे हीट मिलंदी ई कोन। तव्हां आहुति विझणु बंदि कयो, बाहि विसामी वेंदी। तीअं ई संसार आहे। हिन संसार में असां सभिनी खे आहुति ॾियणी आहे। जेको आहुति न ॾींदो उनखे प्रसाद बि कोन मिलंदो, उनखे मन जी शांति कोन मिलंदी। 5 मिंट ॾिसो वेही नथा सघनि, उथी करे हली था वञनि विच मां। पोइ तव्हांजी आहुति आहे ई कोन। तव्हांजी आहुति ई कोन्हे त तव्हांखे प्रसाद किथां मिलंदो? 45 मिंट हिकु जॻह ते वेही रहो, वेही नथा सघो। 5 मिंट बि न थिया आहिनि, उथी हली था वञो विच में। 10 मिंट थिया न आहिनि, किचन मां थी था अचो, पाणी था पी अचो। अरे भाई ध्यानु ॾियो, हिते आहुति तव्हांखे ॾियणी आहे त ध्यानु ॾियो, तॾहिं तव्हांखे ज्ञान मिलंदो। हीउ ज्ञान ईअं आसमान मां न टपकंदो आहे, उहो असांजे अंदर में आहे, उहो असांखे जागृत करणो पवंदो आहे। त आहुति न ॾींदासीं त प्रसाद किथां मिलंदो? हीट किथां मिलंदी? असां अगरि घी न विझंदासीं बाहि में, बाहि न ॿारींदासीं त असांखे हीट किथां मिलंदी? त ही सभु यज्ञ कर्म थो ॿुधाए। ही सॼो संसार यज्ञ ते थो हले। वण बि ठाहिया अथई न, वणनि खे केतिरो कमु ॾिनो अथई असांखे ख़बर नथी पए। चवनि था ऑक्सीजन जी शॉर्टेज आहे, पर ही वण असांखे ऑक्सीजन डे एंड नाइट सप्लाई था कनि। ही वण न हुजनि त असां बि न हुजूं। वरी फ्रूट था ॾियनि, फल था ॾियनि, वरी छांव था ॾियनि। केॾो कमु वणनि खे ॾिनो अथई। ही सभु यज्ञ थो हले। हू यज्ञ था कनि, असांखे जीवन दान थो मिले। वरी असां यज्ञ था कयूं, हुननि खे जीवन दान थो मिले। त असां ही हिक ॿिए खे ॾे वठि करे संसार हले थो। मां चवंदुसि मां कॉन्ट्रीब्यूट न कंदुसि त मूंखे साइड लाइन थियणो पवंदो, मूंखे अलॻि थियणो पवंदो। पोइ मूंखे दुख ऐं दर्दनि खां सवाइ कुझु बि कोन मिलंदो। मूंखे यदि दर्दनि खां, दुखनि खां छुटकारो पाइणो आहे त मूंखे हिन मां हिकु हिसो ठही करे पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾियणो आहे, पंहिंजी आहुति ॾियणी आहे। ऐं आहुति ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं स्वाहा। माना हिकु दफ़ो तव्हां आहुति ॾिनी, वरी तव्हां उनखे यादि न कंदव। उहा तव्हां घी विधो, सरी वियो, उहो तव्हां वापसि न कढी सघंदो। अरे मां वधीक विधो, मूंखे वापसि ॾियो, न मिलंदो। अगरि तव्हां चवंदव मां वधीक ॾिनो, मूंखे वापसि ॾियो, दुखनि खां सवाइ तव्हांखे वापसि कुझु न मिलंदो। इन करे आहुति ॾियो, विसरी वञो। सर्विस एंड सैक्रिफाइस, देन फॉरगेट अबाउट इट। त लास्ट टाइम असां ॾिठोसीं, असां कननि सां ॿुधूं था त यज्ञ थो थिए। आवाज़ असांजे कननि ते अचनि था, इहा आहुति आहे। असां ॿुधूं था
इहा अग्नि आहे। वरी रंग रूप लाइट सां गॾु मिली करे असांजे अखियुनि में एंटर था कनि, इहा आहुति आहे। असां ॾिसूं था, मां ॾिठो, ही जाम सुठी साइट थी, तूं बि ॾिस। त मां ॿुधो, मां ॾिठो, मां टच कयो, मां सवादु वठो, जॾहिं असां चऊं था इहो प्रसाद आहे, त इन में आहुति हले पई थी। हाणे ॿुधाए थो, हाणे तव्हांखे हिकिड़ो यज्ञ पाण करिणो आहे। ही यज्ञ त थी वियो, परमात्मा असांखे दृष्टि ॾिनी आहे, रंग रूप ठाहिया अथई, ही यज्ञ थी वियो। हाणे असांखे यज्ञ करिणो आहे, उहो यज्ञ जेको आहे उहो पंहिंजे इंद्रियनि ते काबू पाइण वास्ते। असां रंग रूप ॾिठासीं, सुठा आहिनि, ॻाल्हि ख़तमु। ॿिया रंग रूप ॾिसो, ख़राबु आहिनि, ॻाल्हि ख़तमु। वरी टिया रंग रूप ॾिसो, ही वधीक सुहिणा आहिनि, ॻाल्हि ख़तमु। चौथा, ईअं तव्हांजो यज्ञ पियो हलंदो त तव्हांजा इंद्रिय तव्हांखे तंग न कंदा। असां छा था कयूं, हिकु ॾिठीसीं, हा जाम मस्तु आहे, ही मूंखे खपे। अच्छा, मूंखे न खपे तॾहिं बि हुनजो वीचार शुरू थी वियो, ही जाम मस्तु आहे, जाम मस्तु आहे, जाम मस्तु आहे, जाम मस्तु आहे। ही वीचार धीरे धीरे इच्छाऊं पैदा कंदो। पोइ इच्छाऊं तव्हांखे वेहण न ॾींदियूं। हल उथ, हल उथ, हल उथ, वेहण न ॾींदियूं ज़बरदस्ती। हाणे तव्हां इंद्रियनि जा ग़ुलाम थी वियो। ही चए थो तव्हां इंद्रियनि जी ग़ुलाम न बणिजो। तव्हां ॾिठो, वेरी गुड, अॻिते वधो, प्रोग्रेस इन लाइफ, डोंट गेट स्टक देयर। त ही यज्ञ कीअं थींदो, त सोचो कीअं थींदो, असां इंद्रियनि ते काबू कीअं पायूं। ही ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। असां छा था कयूं, इंद्रिय ऐं विषय जॾहिं मिलाप थो थिए, हिकु इंद्रिय जो हिकु विषय सां मिलाप थी वियो, ठीकु आहे, हुन में काई प्रॉब्लम न आहे। इंद्रियूं तव्हांखे आहिनि छाजे वास्ते, इन जे वास्ते त आहिनि। हिन मां तव्हांखे ज्ञान बि मिलियो, हिन मां तव्हांखे इंद्रियनि जो सुख बि मिलियो। हाणे तव्हां ॿियो सुख वठो न, वरी टियों सुख वठो न, वरी चौथों सुख वठो न, तव्हां अॻिते वधो। असां छा था कयूं, असांजो मन उते चिटकी थो पए, आसक्त थो थी वञे, अटैच थो थी वञे, बाउंड थो थी वञे। इट गेट्स entangled into one side, one sound। पोइ असांजो इंद्रियनि ते काबू ख़तमु, पोइ इंद्रियूं असांखे तंग कंदियूं। असांखे छा आहे करिणो, असां इंद्रिय ऐं विषय जो मिलाप थियो, असां ॾिठीसीं, सुहिणी शइ ॾिठीसीं, बसि हाणे चुप, मन खे चओ चुप, हीअ ॻाल्हि हिते ख़तमु थी वई। ॿी भले सुहिणी न आहे, तूं हाणे उते ध्यानु ॾे। वरी टी गंदी शइ आहे, ॾिसण जहिड़ी न, उहा बि ॾिसो। वरी चौथी, ईअं तव्हां पंहिंजे इंद्रियनि खे उते फासायो न। हाणे फासी था पवनि इंद्रियूं, इंद्रियूं फासी पियूं माना तव्हां फासी पियो। ऐं जॾहिं इंद्रियूं फासी पियूं माना शुरूअ में ॾाढो वणंदो आहे, हनीमून पीरियड हिकिड़ो हूंदो आहे, उहो वणंदो आहे, पर पोइ उन मां तकलीफ़ूं पैदा थींदियूं आहिनि। इन करे हिन में न फासी पओ। श्रोत्रादीनेन्द्रियाण्ये संयमाग्निषु जुह्वति। हिते श्रोत्र हिकिड़ो इंद्रिय ॿुधायो अथई, पर इन जी माना सभु पंज इंद्रियूं, पंज ज्ञानेंद्रियूं। पोइ अखि बि इन में अची वई, नक बि इन में अची वियो, असांजी स्किन बि अची वई, सभु हिन में अची विया, पंज इंद्रियूं। पंज इंद्रियुनि ते असांखे काबू पाइणो आहे। माण्हू 3-4 इंद्रियुनि ते काबू रखंदा आहिनि, पर हिकु इंद्रिय अहिड़ो हूंदो अथनि जंहिं ते काबू ई न आहे। कंहिंखे खाधे वक़्तु कंट्रोल ई न हूंदो आहे,
बसि मूंखे मिठो पसंदि आहे, मिठो अची वियो, किलो मिठो खाई छॾींदा। पोइ वज़न वधी वेंदुनि, पोइ बीमारियूं लॻी वेंदियूं, डायबिटीज़ थी, उहो सोचनि ई नथा। हिकु इंद्रिय कैन डिस्ट्रॉय। पाणीअ में मछलियूं हूंदियूं आहिनि, कीअं पकड़ींदा आहिनि? हुनखे थोरो तुर खाधो मोकिलींदा आहिनि, उहो मछलीअ खे वीकनेस आहे, खाईंदी आहे पई, उहो वीकनेस अथनि, बसि उन वीकनेस जे करे उहो वेंदी आहे, पोइ हुन कांटे में फसी पवंदी आहे, ऐं दैट इज़ लास्ट, पोइ ख़तमु, जीवन ख़तमु। तीअं असांजो आहे, हिकु इंद्रिय जो वीकनेस सॼो जीवन समाप्त करे ॾींदो आहे। ही ड्रग था वठनि, ही इंद्रिय जो वीकनेस आहे। हुनखे उन टाइम ते एॾी ख़ुशी थी मिले, अपार ख़ुशी थी मिले फर्स्ट डोज में, पर पोइ छा, धीरे 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 घटिजंदो वेंदो, पोइ हुनखे रुपए जो बि सुख न मिलंदो, पोइ हू पाण खे ख़तमु करे छॾींदो। त चए थो तव्हांखे सवली ॻाल्हि आहे, इंद्रियनि ते काबू रखणु काई वॾी ॻाल्हि न आहे। जॾहिं तव्हांजे इंद्रिय जो पंहिंजो विषय सां मिलाप थिए थो, ओतिरो उते ॻाल्हि ख़तमु कयो, बसि थी वियो यज्ञ। त हिकिड़ो यज्ञ ॿुधाई, भई संसार इंद्रियनि जे माध्यम सां असां में अचे थो। असां चऊं था मां थो ॾिसां, मां थो ॿुधां, मां थो ख़ुशबू वठां, मां थो टच कयां, मां थो सवादु वठां, असां ईअं चऊं था न, त हीअ सभु फायर आहे, पर संसार मां आहुति आई आहे। हाणे असांखे हिन में फासणो न आहे, त बसि हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे, तव्हां इंद्रियनि खे भले विषयनि सां मिलणु ॾियो। ईअं न चयो अथई इंद्रियनि सां विषय न मिलनि, तव्हां न खाओ, तव्हां न पीओ, तव्हां न ॾिसो, तव्हां न ॿुधो, ईअं न चयो अथई। ख़ाली उते फासी न पओ, बसि उन विषय जो उते दर्शन थी वियो, उते ई ॻाल्हि ख़तमु, पोइ उन ते सोचणो न आहे, थी वियो यज्ञ। सतावीह, सर्वाणीन्द्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते। Others sacrifice all the functions of the senses and the functions of the vital layers into the fire of yoga of self-control, kindled by wisdom. वरी ॿिया जे इंद्रियुनि ऐं प्राणनि जे कर्मनि ॾियनि ज्ञान बाहि आत्मयज्ञ अग्नीअ में अर्पण कयो त तिन पाण आहे। हाणे हिते ॿुधायो अथई मन ते काबू कीअं करिणो आहे। पहिरियों छा ॿुधाई, इंद्रियूं भले विषयनि सां वञनि, पर इंद्रियनि ते काबू रखिणो आहे। पर इंद्रियनि ते काबू असां तॾहिं रखी सघंदासीं जॾहिं असांजे मन ते काबू आहे, ऐं मन ते काबू तॾहिं रखी सघंदासीं जॾहिं असांजी हीअ बुद्धि जेका आहे अंदर में, अकुल जेको आहे इहो कमु थो करे। ही सत्संग था कयूं असां, सत्संग माना छा था कयूं, जीअं असां जिम में वञी करे एक्सरसाइज कंदा आहियूं त असांजा मसल्स ठही वेंदा आहिनि, अंदर में मसल्स खे ताक़त मिलंदी आहे, उन्हनि जी स्ट्रेंथ इम्प्रूव थींदी आहे। तीअं असां सत्संग कंदा आहियूं, असां हिन बुद्धीअ खे चालना ॾींदा आहियूं। वीचार अलॻि अलॻि वीचार आहिनि, ॾिसो गीता जी डिज़ाइन एतिरी सुठी आहे, तव्हांखे हमेशह कंफ्यूज़ कंदो, अरे ए छा थियो, तव्हां थोरो ध्यानु तव्हांजो वियो, अरे छा थियो, लिंक टुटी पवंदव, वरी जोड़णु बि ॾुखियो आहे, इन करे कंटिन्यूटी खपे। त असां हिन खे एक्सरसाइज था ॾियूं, हिन जो असरु तव्हांखे इमीजिएटली ख़बर न पवंदी, भाई अॼु मां सत्संग कयो सुभाणे मूंखे असरु पए, ईअं न थींदो।
पर धीरे धीरे महीनो 6 महीना 12 महीना 12 साल, पहिरें ज़माने में 12 साल ॿार गुरुकुल में रहंदा हुया, आश्रम में वञी रहंदा, घर बार माउ पीउ सभु छॾे। एतिरो टाइम लॻंदो आहे इनखे, थोरा पेशेंस खपनि, श्रद्धा ऐं सबूरी। साईं बाबा जी पहिरीं सिखिया अथव, हे 2 ॻाल्हियूं हूंदियूं त हिन जो फ़ाइदो मिलंदो। त सत्संग था कयूं त माना असां इंटेलेक्ट, पंहिंजी बुद्धि, पंहिंजो अकुल डेवलप था कयूं। तव्हां ॾिसो झूलेलाल, उनजी उमिरि घणी हुई? 13 साल। ऐं ॾेखारींदा छा आहिनि? हिकु ॿुढो आदमी, एॾी वॾी ॾाढ़ी अथसि ऐं हथ में भगवत गीता अथसि। It is a sign of wisdom. Wise man sitting in front of you. तव्हांखे छा करिणो आहे? उनखे कॉपी करणी आहे। तव्हां झूलेलाल जी फोटो या मंदर में तव्हां झूलेलाल जी मूर्ति रखंदव, उनजो दर्शन कंदव, माना छा कंदव? हुन खां सिख्या वठंदव। भाई किताब छो पकड़ियो थी? भाई पुछोसि, तव्हां झूलेलाल सां ॻाल्हाए सघंदव, छो किताब पकड़ियो थी? एॾी पढ़ाई छो थो करे? पढ़ाई असांखे थो सेखारे, भई ही पढ़ाई कयो, गीता पढ़ो। उन सां छा थींदो? तव्हांजो विज़डम डेवलप थींदो। हू शरीर नंढो अथसि पर बुद्धीअ सां हू वॾो आहे। इन करे कॉन्ट्रडिक्शन आहे, असां सोचियूं ई नथा। असां स्टोरी था पढ़ूं, में 13 साल उमिरि हुई, हा ॾाढी सुठी, पोइ दर्शन था कयूं ॿुढे इंसान जो दर्शन। अरे ईअं छो? तव्हां पुछो नथा, ही सुवाल पुछो त हिन खे चालना मिलंदी, त हिन जी डेवलपमेंट थींदी। जॾहिं वाइस खे छा चवंदा आहिनि? बुद्धिमान। जेको बुद्धिमान हूंदो उहो ई ख़ाली मन ते काबू करे सघंदो। गीता पढ़ंदा आहिनि, अरे ही त ज्ञान त सवलो आहे, असांखे ख़बर आहे, पर ही अज्ञान अथव। जेसि ताईं इहो ज्ञान तव्हांजे अंदर में ट्रांसफॉर्मेशन नथो खणी अचे, तव्हांजे जीवन में बदल नथो करे, तव्हांखे मथे नथो वठी वञे, तव्हांखे आनंद नथो मिलाए ॾे, तव्हांखे शांती नथो मिलाए ॾे, उहो ज्ञान कंहिं कम जो न आहे, उहो अज्ञान आहे। त सत्संग सीरियल्स में असां श्रद्धा सां ॿुधंदासीं, टाइम सां बरोबरि हिकदमि उनजो अभ्यास कंदासीं, त धीरे धीरे टाइम लॻंदो। हिकदमि सां चेंज थियण वारो न आहे। हिन गीता जो ज्ञान एतिरो जल्दी न मिलंदो। कोई बि ज्ञान, आत्मज्ञान ही ज्ञान आहे, ॿियो सभु अज्ञान आहे। उहो असांखे ज़रूरी छो आहे? अज्ञान ज़रूरी आहे छाकाणि असांखे संसार में रहणो आहे, पेट भरण पालणो आहे। त असां उहो ज्ञान ट्रेड था कयूं, भई मूंखे इंजीनियरिंग जो नॉलेज आहे, मां उहो ॾियां थो, बदिले में मूंखे पैसा था मिलनि। उहो ज्ञान जी क़ीमत ओतिरी आहे। असां वटि 1 डिग्री आहे, 1 डिग्री जी जेका वैल्यू हूंदी उहा उन में असांखे गुज़ारो करणो पवंदो। 10 डिग्रियूं आहिनि, 10 डिग्री थोरी वधीक वैल्यू मिलंदी, थोरे सुठे नमूने सां गुज़ारो थींदो, एतिरो ई फ़र्क़ु आहे। पर हुन में तव्हांखे शांती कोन मिलंदी, समाधान कोन मिलंदो। उहो मिलंदो ख़ाली हिन आत्मज्ञान सां। The wisdom is the precondition. इहो ना आहे त कुझु बि न आहे। पर विजडम आहे त तव्हां पंहिंजी लाइफ खे स्टीयर करे सघंदो। माना कार में स्टीयरिंग व्हील न आहे, कार कंहिं कम जी न आहे, पाण डेंजरस अथव, तव्हांजो एक्सीडेंट कंदी। तव्हां बि सेफ, तव्हां बि अनसेफ, ॿिया बि अनसेफ, सभिनी खे धोखो हुन मां। त स्टीयरिंग व्हील फर्स्ट क्लास खपे, कंफर्टेबल खपे, नरम खपे। जेतिरो स्टीयरिंग व्हील स्मूथ, ओतिरी तव्हांजी ड्राइविंग सुठी। जेतिरी असांजी बुद्धिमत्ता ठीकु, ओतिरी असांजो जीवन सुठो, स्मूथ लाइफ, नो टेंशन्स एट ऑल।
त पहिरीं कंडीशन चई अथई किंडल्ड बाय विजडम। ऐं पोइ जेके असां जूं इंद्रियूं आहिनि, असांखे 10 इंद्रियूं आहिनि, ही तव्हांखे बेसिक त नॉलेज खपे। इंद्रियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? ज्ञान इंद्रियूं 5, कर्म इंद्रियूं 5। ज्ञान इंद्रियूं कहिड़ियूं ई यादि करे रखियो। अखियूं आहिनि, कन आहिनि, नक आहे, ज़ुबान आहे, त्वचा आहे। आईज़, ईयर, नोज़, टंग एंड स्किन। आईज़, ईयर, नोज़, टंग एंड स्किन। आईज़, ईयर, यादि करे रखो। हिन खां सवाइ त तव्हां अॻिते वधी, ही लाइक ABCD। तव्हां ABCD नथी अचे त वर्ड्स कीअं ठाहींदव, सेंटेंसिस कीअं ठाहींदव? ही बेसिक आहे। ही बेसिक हाणे ख़बर हुजे। असां हाणे 4 अध्याय ते आहियूं। ऐं 5 कर्मेंद्रियूं आहिनि। हथ आहिनि, असांखे पेर आहिनि, मां तव्हां सां ॻाल्हाए थो सघां, मूं वटि ही ॻाल्हाइण जी मशीन आहे। पोइ जननेंद्रिय आहे, पोइ जेको असां कचिरो फिटी कंदा आहियूं उहो इंद्रिय आहे। इहे 5 कर्मेंद्रिय आहिनि। त असां हिन ज्ञान इंद्रियनि सां संसार असांजे अंदरि थो अचे, ऐं कर्मेंद्रिय सां असां संसार में था वञूं। त ही ॾे वठि चालू आहे, यज्ञ चालू आहे। त ही 10 इंद्रियनि जो कमु आहे, ही सभु असां अर्पण कयूं। मां तो ॿुधायां तव्हांखे गीता छा आहे सम्झी, पोइ हिन में मां अची वियो, हिन में स्वार्थ अची वियो, त जेको बि मुंहिंजो यज्ञ आहे समाप्त थी वियो। इन मां मूंखे प्रसाद कोन मिलंदो, इन मां बाहि न निकिरंदी धुओं निकिरंदो, तव्हां वेही बि न सघंदो। त स्वार्थ समाप्त करे अर्पण कयोसि। मां कुझु कयो ई न। पोइ संसार में मज़ो आहे। तव्हां घुमंदव फिरंदव, ही ॾिस हू ॾिस हो ॾिस, दुकाननि में बि वेंदव, मॉल में वेंदव, पर तव्हां किथे फासी। जेका शइ ज़रूरी आहे उहा वरिती, ॻाल्हि ख़तमु। पोइ वरी दिमाग़ में उहे पुराणियूं ॻाल्हियूं न ईंदियूं। ही यज्ञ ॾाढो डिफिकल्ट आहे, ऐं हिन ते असां वरी वरी चर्चा कंदासीं। ही अगरि जंहिंखे पंहिंजे मन ते काबू अची वियो, पोइ तव्हांखे गीता जो अभ्यास करण जी ज़रूरत ई न आहे। पोइ तव्हांखे ज्ञान, यू आर ऑलरेडी ज्ञानी, तव्हांजो कमु थी वियो। पोइ तव्हां ज्ञान छा कंदव? ज्ञान तेसि ताईं जेसि ताईं असांजी बुद्धिमत्ता डेवलप न थी आहे, असांखे उहो अकुल न आयो आहे, असांखे उनजो ज्ञान न थियो आहे। वॾा वॾा संत आहिनि, इहो सेखारींदा आहिनि, पर उनजो बि हिन ते विश्वास न आहे त परमात्मा आहे। कॾहिं त उनजे मन में इहो डाउट ईंदो आहे, भई छा वाकई में परमात्मा आहे? ठीकु आहे, किताबनि में लिखियलु आहे, वॾा माण्हू चवनि था, मां बि चवां थो, सेखारियां थो, पर सही में परमात्मा आहे? इहो डाउट अची वियो, माना असां अञा ताईं ॿार आहियूं। हिन स्पिरिचुअल फील्ड में असां ॿार आहियूं। पर जॾहिं इहा ख़ातिरी थी वेंदी, भई हुन खां सवाइ कुझु बि न आहे, पोइ उहो सचो ज्ञान। देन वी आर एस्टेब्लिश्ड इन ट्रुथ। हिकु दफ़ो असांखे सच्चाई छा आहे ख़बर पइजी वई, पोइ सभु आसान। देन यू विल मूव नॉर्मली। किथे बि ईअं न चयो अथई तव्हां संसार छॾे ॾियो, खाइण पीअण छॾे ॾियो, किथे बि न चयो अथई। तव्हां सॼी भगवत गीता वापसि पढ़ो, ही सभु रिकॉर्डेड वापसि पढ़ो। हिकु दफ़े बि न चयो अथई भई इंद्रिय, चए थो इंद्रियनि ते काबू। ईअं नथो चए भई इंद्रिय ऐं विषय न ॾिसो, विषय मिलन न थिए, ईअं न चयो अथई। इंद्रियूं आहिनि, विषय आहिनि, उन्हनि जो मिलाप थींदो ई। मूं वटि मन आहे त इहे मन चाहींदो न मुंहिंजे आसे पासे में माण्हू हुजनि, मुंहिंजा माइट हुजनि, मुंहिंजा यार दोस्त हुजनि, जंहिंसां मां पंहिंजी भावनाउनि जो ॾे वठि करे सघां, एक्सचेंज करे सघां। मन सां असां छा था कयूं? संसार में जेके बि असांजा भरिसां वारा इंसान आहिनि, भले रिलेटिव्स न हुजनि, असां उन्हनि सां भावनाउनि जी ॾे वठि कंदा आहियूं। उन में असांखे सेटिस्फैक्शन मिलंदो आहे, समाधान मिलंदो आहे।
इहे भावनाऊं न हुजनि त जीवन में रस ई न आहे। ईअं नथो चए भावनाऊं ख़तमु कयो। के चवंदा आहिनि भावनाउनि खे ख़तमु करे छॾियो, इहे कंहिं कम जूं न आहिनि, ख़ाली तव्हां अकुलु रखो पाण वटि। ईअं थी न सघंदो। भावनाउनि जे आधार ते त हिन संसार में मज़ो आहे। अॼुकल्ह सिस्टम्स कॉम्प्लिकेटेड करे छॾी अथऊं। घर में पति पत्नी हिक ॿिए जो नथा ॿुधनि। ॿार थोरा वॾा थिया न आहिनि, इहो था सोचनि भई हितां असां कीअं ॿाहिरि निकिरी वञूं। बहानो ॻोल्हींदा भई असां करियर करिणो आहे, असांखे पैसा कमाइण, कुझु बि बहानो हुजे, हुननि खे हिते झंझट मां मुक्ति खपे। मूंखे न रहणो आहे माउ पीउ सां, नथा रहनि, माना ॿुधनि नथा। अधु प्रॉब्लम दुनिया जा त इहा आहे त ॿार असांजी मञनि नथा। अधु दुनिया जा प्रॉब्लम इहे आहिनि। पासे वारा ॿुधनि कोन था। ऑफिस में वञो कोई ॿुधण लाइ तयारु न आहे। असां गणपतिअ जी पूजा कंदा आहियूं, आरती कंदा आहियूं, छाकाणि गणपति जा कन वॾा आहिनि। माना अरे ॿुधो, गणपति मूंखे चए थो पहिरियों त तूं ॿुध, बी अ गुड लिसनर। इफ यू वॉन्ट टू सक्सीड इन लाइफ यू मस्ट बी अ गुड लिसनर। ही गणपति जो पहिरियों मैसेज आहे। अॼुकल्ह नथा ॿुधनि। पोइ छा कनि? पोइ कोई त ॿुधण वारो ॻोल्हींदा आहिनि। केरु ॿुधंदो? कुतो ॿुधंदो मुंहिंजी। पोइ कुते खे पालींदा आहिनि, पोइ हुनखे सेखारींदा आहिनि, पोइ चवंदा सिट डाउन, पोइ वरी जोर सां सिट डाउन, वरी जोर सां सिट डाउन, पोइ कुतो वेही रहंदो। हा ॾिस, हीअ मुंहिंजी मञे थो ॻाल्हि। कुतो सभिनी खां ईमानदार, सभिनी खां मस्तु, इहो मुंहिंजो दोस्त आहे, हीउ मुंहिंजो माइट आहे। तव्हां पत्नीअ खे चवंदो 3 दफ़ा वेहंदी, या पतीअ खे तव्हां चवंदो वेहंदो, ॿुधंदो ई कोन। पर कुतो ॿुधे थो। त असांजो मन चाहे थो भई मां ॻाल्हायां, कोई ॿुधे। ऐं जॾहिं तव्हांखे ॿुधण वारो मिली वेंदो त उन कॉन्वर्सेशन में ख़ुशी थींदी आहे। ही बि थो ॻाल्हाए, हू बि थो ॻाल्हाए, कोई ॿुधे ई नथो। पोइ कॉन्वर्सेशन में आर्ग्यूमेंट्स थींदा आहिनि, मज़ो न ईंदो आहे। पर हिकु ॻाल्हाए थो त ॿियो चुप करे वेहे, वरी ॿियो ॻाल्हाए थो त पहिरियों चुप करे वेहे, माठ करे वेहे। पोइ हुन में मज़ो आहे। पोइ वीचारनि जो, भावनाउनि जो, असां जेको ॻाल्हायूं था उहो इम्पोर्टेंट न आहे, पर असांजूं जेके भावनाऊं एक्सचेंज थियूं थियनि ऐं गेस्चर्स जेके आहिनि उहे कम्युनिकेट कंदा आहिनि। मुंहिंजा एक्सप्रेशन तव्हांखे वधीक कम्युनिकेट कंदा मुंहिंजे वर्ड्स खां। एक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स। त भावनाऊं न आहिनि त संसार में मज़ो ई न आहे, रस ई न आहे। इहे खपनि। जीअं इंद्रियुनि खे विषय खपनि, उहे न आहिनि त मज़ो ई न आहे। हाणे सॼी ऊंदहि आहे, तव्हां वटि अखियूं जाम तेज़ आहिनि, कुझु ॾिसण में ई नथो अचे। छा आहे संसार में? तव्हां पुछंदो हीउ संसार तव्हां ठाहियो छाजे वास्ते? हीउ मूंखे अखियूं छाजे लाइ ॾिनो अथई भॻवान? मां जॾहिं मां ॾिसी नथो सघां। त इंद्रियूं आहिनि, विषय बि आहिनि। तीअं मन आहे त भावनाऊं बि आहिनि, ऐं हिन में मज़ो आहे। पर असां छा था कयूं? असां हिन खे अटैच था थी वञूं, आसक्त था थी वञूं। ही मुंहिंजो, ही मुंहिंजो, ही मुंहिंजो। अरे भई तुंहिंजो आहे, केरु खणी वेंदे? चवण जी ज़रूरत आहे? पर असांजी आसक्ति थी वञे, पोइ असांजो कंट्रोल मन तां ख़तमु। इन करे चए थो यज्ञ कयो। 10 इंद्रियूं आहिनि, 10 इंद्रियूं तव्हां अर्पण करे छॾियो परमात्मा खे। ही तुंहिंजो प्रसाद आहे, प्रभु तूं जीअं हलाए। पोइ तव्हांखे दुख न थींदो। तव्हांखे नफ़रत जी जॻह सां ते प्यार अची वेंदो। तव्हां गुस्सो न कंदव, पाण रिस्पेक्ट ॾींदव ॿियनि खे।
लोभ मोह सभु निकिरी वेंदो। ही सॼो ज्ञान छाजे वास्ते आहे? ही लेक्चर ॾियण वास्ते ज्ञान कोन्हे। हिन ज्ञान जो ओनली वन पर्पस, असां मोह में फाथल आहियूं, मोह मां ॿाहिरि निकिरणो आहे। 18 अध्याय में कृष्ण भॻवान अर्जुन खां सवाल पुछंदो, कुझु असरु थिए? हेॾा ॾींहं तूं गीता जो ॿुधे थो, कुझु असरु थिए? पोइ अर्जुन चवंदुसि, नष्टो मोह स्मृति लब्ध्वा त्वप्रसादात् मयाच्युत स्थितो मी गत संदेह करिष्ये वचनं तव। नष्टो मोह, मुंहिंजा हाणे मोह नष्ट थी वियो। दैट इज़ द पर्पस ऑफ एजुकेशन, स्पिरिचुअल एजुकेशन। अगरि जेको इंसानु मोह में फाथल आहे, माना अञा ताईं उनखे ज्ञान कोन्हे। तव्हां भले लेक्चर ॾियो भगवत गीता ते, केतिरा ई माण्हू लेक्चर ॾींदा आहिनि, पर उनजी माना उन्हनि खे बि ख़बर न हूंदी आहे। किताब मां पढ़ी करे ॿुधाइणु उहो टीचर जो कमु आहे, पर गुरु अलॻि थींदो आहे। गुरु पंहिंजो आज़मूदो ॿुधाईंदो, ऐं टीचर जेको किताब में लिखियलु आहे उहो ॿुधाईंदो। हा, उहो बि ॿिए कंहिंजो आज़मूदो आहे, पर उन में उहा पावर न हूंदी आहे जेका गुरूअ में पावर हूंदी आहे। त सभु इंद्रियूं उन जे भरोसे थियूं हलनि। तव्हां उन जो सभु जेके बि विषय आहिनि आहुति ॾेई छॾियो। मां कयो इहो चवणो ई न आहे, मां अचे ई कोन। पहिरीं ॻाल्हि, किथे बि मां इहो वर्ड ई न अचे। मां थो कयां, मां थो कमाए अचां, मां फैक्ट्री थो हलायां, मां पैसा कमाए, ख़तमु। यू आर डेड स्पिरिचुअली, यू आर डेड। जॾहिं अहंकार अची वियो, माना आत्मा ख़तमु। जॾहिं अहंकार पासे थींदो, आत्मा त शाइनिंग करे ई थी, उहा त आहे। आई एम देयर इररिस्पेक्टिव ऑफ एवरीथिंग एल्स, आई एम देयर। ही तव्हां सोचो, everything is for me. I am not for world. World is for me. So myself is the motive of my life. मूंखे पंहिंजी आत्मा खे निहारणो आहे, उन जे वास्ते जेको बि कमु करिणो आहे सभु करिणो आहे। ऐं मुंहिंजी आत्मा सभिनी जी आत्मा हिकु ई आहे। We all are one. So, अञा हिकिड़ो यज्ञ थी वियो। टोटल असांजा 4 यज्ञ थी विया। हाणे वरी 4 यज्ञ 28वें श्लोक में। द्रव्य यज्ञस्तपो यज्ञाः योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संचितव्रताः। Yet others again offer wealth as sacrifice, austerity as sacrifice, yoga as sacrifice, and ascetics of rigid vows offer study and wisdom as sacrifice. द्रव्य यज्ञ में धन कंथा के अर्पण, तप यज्ञ में तपस्या से कंथा, अष्टांग योग के शास्त्रन अभ्यास, विरत यज्ञ में के जति से विहन था। हिते 4 यज्ञ ॿुधाया अथई। पहिरियों आहे द्रव्य यज्ञ। हाणे ही त संस्कृत वर्ड खपे, ख़बर हुजे। द्रव्य यज्ञ, द्रव्य उन ज़माने में जेका प्रॉपर्टी हूंदी, ग्रेन्स हूंदा हुया, उहे द्रव्य हुया, उहे संभाले रखंदा हुया, उन ते ट्रेड कंदा हुया। त अॼु जे हिसाब सां असां पैसो पदार्थ द्रव्य थी वियो। असां पैसे सां सभु ट्रेड था कयूं। आहे कागर, पर उनखे वैल्यू आहे। त असां उन सां था, माना पहिरियों जेको आहे, जेको असां वटि सामान आहे, पैसो पदार्थ आहे, उहो असां कंहिंखे ॾियूं, दान कयूं। असां ॾींदासीं, माना इहा थी वई आहुति। हुनखे मिलंदो, हुनखे फ़ाइदो थींदो, उहो थी वियो यज्ञ, उहा थी वई अग्नि।
ही ॻाल्हियूं ॿ यज्ञ में, आहुति ऐं अग्नि, आहुति ऐं अग्नि, आहुति ही सभिनी जॻह ईंदो। त असां द्रव्य ॾिनो, धन ॾिनो, त हुनजो धन वधी वियो। तंहिंखां पोइ तप यज्ञ, माना असां हिन शरीर सां सेवा ॾिनी कंहिंखे। तव्हां ॾिसंदा आहियो आश्रम में के चप्पल स्टैंड संभालींदा आहिनि, के खाधो ठाहींदा आहिनि, के प्रसाद विरहाईंदा आहिनि। ही असां सेवा ॾींदा आहियूं, माना पंहिंजे शरीर जे आधार सां असां ॿियनि खे कुझु ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। त ही यज्ञ थी वियो, मां सेवा ॾिनी, हुनखे फल मिलियो। टियों यज्ञ आहे योग यज्ञ। योग यज्ञ माना हिते असांजो मन जे लेवल ते, मन ऐं बुद्धि, जंहिंखे सूक्ष्म शरीर चवंदा आहिनि। ही तव्हां ॾिसो था, इनखे स्थूल शरीर चवंदा आहिनि, पर ही शरीर सही शरीर न आहे। हिन जे अंदरि सूक्ष्म शरीर आहे, ऐं इन सूक्ष्म शरीर सां योगा थींदो आहे। इन स्थूल शरीर सां योगासन थींदा आहिनि। पर सचो योग, योग माना छा? असां परमात्मा जे नज़दीक वञूं, उनखे चइबो आहे योग। जेका बि असां मन बुद्धीअ सां कर्म कंदासीं, उनखे चइबो योग यज्ञ। थी टे ॿुधाया अथई, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, माना तन मन धन। ये टे ॻाल्हियूं सवले नमूने सां तव्हां ध्यान में रखो। धन सां तव्हांखे सेवा ॾियणी आहे, तन सां सेवा ॾियणी आहे, ऐं मन सां सेवा ॾियणी आहे। टे आहुतियूं असां ॾेई सघूं था। ऐं चौथी आहे स्वाध्याय ज्ञान यज्ञ। उहो थोरो अलॻि नमूने जो यज्ञ आहे, पर पहिरियों ही टे सम्झी वठो। द्रव्य यज्ञ माना मूं वटि एक्स्ट्रा आहे शइ, ॿिए खे खपे, ॿिए वटि घटि आहे, त मुंहिंजी ड्यूटी आहे त मां हुन सां शेयर कयां। ज़रूरी न आहे मुफ़्त में शेयर कयां, हुन खां बि मां सेवा वठंदुसि, पर हिन वक़्तु हीअ शइ मूंखे न खपे, मूंखे हिकु खपे, ॿ आहिनि मूं वटि, पोइ हुन वटि हिकु बि न आहे, मूंखे हिकु ॾियणी आहे। हा, मां मुबदले में उन खां कुझु वठंदुसि पोइ, या उन सां मां ट्रेड कंदुसि, पर हिन वक़्तु मूंखे उहा शेयर करणी आहे, उहा मुंहिंजी ड्यूटी आहे। पोइ मां पंहिंजी शइ हुनखे ॾिनी, मां आहुति ॾिनी, हुते हुनखे आशीर्वाद मिलियो। पर इंसान ग़लति टाइम ते, ग़लति जॻह ते, ग़लति इंसान खे दान ॾींदा आहिनि, पोइ उनजो फल तव्हांखे ग़लति ई मिलंदो, उहो सही न मिलंदो। चौराहे ते भिखारी बीठा हूंदा आहिनि, उहो छा घुरंदा आहिनि? 10 रुपया घुरंदा आहिनि, भाई 10 रुपया ॾियो मूंखे, वधीक न घुरंदा आहिनि, ख़ाली 10 रुपया घुरंदा आहिनि। के वॾा दानी थींदा आहिनि, कुझु डील कयो अथऊं, कार में ब्लैक मनी पियो अथऊं, 2000 जो नोट कढी करे वठि, एंजॉय कर। छा एंजॉय कंदो? सिधो हली वेंदो गुत्ते ते, घर न वेंदो, ॿारनि खे मिठाई न खाराईंदो, पंहिंजी ज़ाल खे साड़ी न वठी ॾींदो, ड्रेस न वठी ॾींदो, सिधो वेंदो पीअण वास्ते। जॾहिं उते पेट भरिजी वेंदुसि, पोइ घर वेंदो, अगरि पैसा बचियसि त। हाणे हिन लाइ केरु ज़िम्मेदार? ॾियण वारे ते वठण वारे खां वॾी ज़िम्मेदारी आहे, त तव्हांखे इनडिस्क्रिमिनेटली ॾियणो न आहे। हे त चए थो भई धन सां सेवा ॾियो, माना धन विरायो आहे कंहिंजो, सभु कुझु उनजो आहे, धन बि उनजो आहे, सभु इंसान बि उन जा आहिनि, पर तंहिंजी माना तव्हां सभु विराए करे पाण फ़क़ीर थी बणिजी वेहंदव,
त उनखे दान न चइबो। उनजो फल तव्हां ग़लति नमूने सां दान कयो आहे, तव्हांखे उनजो ग़लति फल मिलंदो। तव्हांखे तकलीफ़ूं मिलंदियूं, तव्हां चवंदव मां एॾो वॾो दान कयो, सॼी दुनिया खे ॿुधाईंदव, टीवीअ ते ईंदव, फॉरेन टीवीअ ते बि ईंदव, पर तव्हांखे उहो फल न मिलंदो। त अखियूं बंदि करे दान ॾियणो न आहे, अखियूं खोले करे दान ॾियणो आहे। गीता में 3 दान असां ॾिसंदासीं पोइ, सात्विक, राजसिक, तामसिक, 3 नमूने जा दान आहिनि। त सात्विक दान में साॼो हथु दान ॾींदो त खाॿे हथ खे ख़बर न पवंदी आहे, पर कैलकुलेटेड, काथे कंहिंखे केतिरो ॾियणो आहे इन जो कैलकुलेशन ॾियण वारे ते आहे। त तव्हां यज्ञ कयो था सुठी भावना सां, भावना ठीकु आहे पर तरीक़ो ग़लति आहे, पोइ फल बि ग़लति आहे, एंड यू आर रिस्पॉन्सिबल। सो पहिरियों आहे मटेरियल गिविंग, पैसो पदार्थ जंहिंखे असां माना असां एक्चुअली कुझु नथा कयूं, ही पियो आहे खणी करे हुनखे अब चऊं खणी वञ, तूं खणी वञ, तोखे खपई न, ही खणी वञ, बसि एतिरो ई मां कयो। हिन में महिनत मुंहिंजी कुझु न आहे, ठीकु आहे, शइ पई आहे, उहो मां महिनत सां कमाई आहे, पर हाल फ़िलहालु पई आहे, मां ॾेई छॾी, ॿिए खे खपे, हुनखे ज़रूरत आहे, ॾेई छॾी। पर मां सोचींदुसि मां ॾिनो त उहो यज्ञ समाप्त, उनजो बि फल मूंखे न मिलंदो। मां ॾिनो माना प्राइड, रोगन्स, इहो अहंकार आहे, मां ॾिनो। साॼे हथ ॾिनो त खाॿे हथ खे बि ख़बर न पए त मां ॾिनो, उनखे चइबो आहे यज्ञ कर्म, द्रव्य यज्ञ। ॿियो आहे तपो यज्ञ। हाणे तन सां तव्हांखे 3 सेवाऊं करणी, तन मन धन। तन सां तव्हां छा सेवा कंदव? असां नौकरी था कयूं, इहा बि सेवा अथव। असां धंधो था कयूं, इहा बि सेवा अथव। 14-14 कलाक सिंधी ड्यूटी ॾींदा आहिनि पंहिंजे दुकाननि में, 14-14 कलाक, छुट्टी न, 8 ई ॾींहं कमु कंदा। भई साल में हफ़्तो 15 ॾींहं त वञ ॿाहिरि घुमण कर, उहो बि न, पर उन्हनि जो स्वार्थ आहे। पर तव्हां स्वार्थ खे पासे रखंदव त पोइ इहा सेवा आहे। कंहिं बि कार्य मां तव्हां स्वार्थ पासे करे रखो त उहा थी वई सेवा। नौकरी बि असां सेवा भाव सां कयूं, पघार मिलणी आहे, उहा जमा थींदी बैंक में, पर मां तो कयां इहा भावना न हुजे, मूंखे ई खपे इहा भावना न हुजे, मां ॿियनि ते उपकार कया इहा भावना न हुजे, त पोइ उहो थी वियो यज्ञ। वधीक ॾुखियो न आहे, ज़रूरी न आहे त तव्हां वञी कंहिं मंदर में वञी ॿुहारी पायो, माना उहा ई सेवा थींदी, ज़रूरी न आहे। तव्हां घर में वेठे वेठे सेवा करे सघंदा आहियो पंहिंजे शरीर सां। पर ॾिसो, इहो ई ज्ञान माण्हू स्वार्थ वास्ते बि वापरींदा आहिनि। कंहिं संत हिकु पंहिंजे भक्ताणीअ खां पुछो, तोखे धन त आहे कोन, मन सां तूं सेवा करे थी, छा तन सां तो सेवा कई आहे गुरूअ जी? पोइ उन गुरूअ खे अलाए घणा साल थिया आहिनि जेल में बंदि कयो अथऊं, छाकाणि ग़लति थो सेखारे, फ़ाइदो थो वठे इंसाननि जो। तन सां सेवा मतिलबु छा? त असांखे जेको कर्म मिलियो आहे उहो असां कयूं, पूरो कयूं, ऐं इहा भावना न हुजे त मां कयो या मूंखे कुझु खपे, बसि एतिरो सवलो आहे। तव्हां सां थिए, तव्हां वञो आश्रम में, तव्हां भले प्रसादी विरायो, तव्हां भले चप्पल स्टैंड, जेतिरो तव्हां करे सघो। हाणे नौकरीअ धंधे वारो माण्हू आहे, उते वञी चप्पल स्टैंड ते बीहंदो त उहो ग़लति सेवा आहे, उहो ग़लति यज्ञ आहे, उनखे फल उनजो ग़लति मिलंदो। भई तूं दुकानदार आहे, पहिरियों तूं दुकान में सेवा ॾे। हा, तुंहिंजी छुट्टी आहे, हाणे लॉकडाउन आहे, पोइ वञी तूं आश्रम में सेवा ॾे।
अॼु तो उते इहा बंधन न आहे त तूं वञी आश्रम में वञी बीह, पंहिंजे दुकान में भावना इहा रख, ही बि मां सेवा थो कयां, भले मूंखे 4 पैसा मिलनि था पर मां सेवा थो ॾियां, पोइ तव्हांजो तपो यज्ञ थी वियो। वधीक ॾुखियो न आहे, पर ही कॉम्प्लिकेशन करे ॿुधाईंदा आहिनि पंहिंजे स्वार्थ वास्ते। ऐं पब्लिक भोली भाली आहे, उहो कोई बि कुझु बि ॿुधाईंदो उनखे एक्सेप्ट कंदा आहिनि। टियों आहे योग यज्ञ ऐं चोथों आहे स्वाध्याय ज्ञान यज्ञ। इहो असां ॿिए दफ़े ॾिसंदासीं।